ब्रेकिंग न्यूज़ है। इलेक्शन ट्रिब्यूनल MPA जी रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद के इलेक्शन ट्रिब्यूनल में आजिज़ धामरा की दरख्वास्त बुधनी थी। पेश न थियण ते इलेक्शन ट्रिब्यूनल राशिद खान की ईंदड़ बुधनी ताईं सूबाई रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। सूबाई तक PS 64 ते MQM उम्मीदवार के कामयाबी के PP अगवा आजिज़ धामरा चैलेंज कयो हो। अहम ख़बर है, इलेक्शन ट्रिब्यूनल MQM MPA की रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद के इलेक्शन ट्रिब्यूनल में आजिज़ धामरा की दरख्वास्त बुधनी थी। पेश न थियण ते इलेक्शन ट्रिब्यूनल राशिद खान की ईंदड़ बुधनी ताईं सूबाई रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। सूबाई तक PS 64 ते MQM उम्मीदवार की कामयाबी के PP अगवान आजिज़ धामरा चैलेंज कयो हो। इलेक्शन ट्रिब्यूनल MPA जी रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद के इलेक्शन ट्रिब्यूनल में आजिज़ धामरा की दरख्वास्त बुधनी थी। पेश न थियण ते इलेक्शन ट्रिब्यूनल राशिद खान की ईंदड़ बुधनी ताईं सूबाई रुकनीत मुअत्तल करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चन्ना खां। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में कायम इलेक्शन ट्रिब्यूनल में सूबाई तक PS 64 से MQM उम्मीदवार की कामयाबी खिलाफ पीपल्स पार्टी के उम्मीदवार आजिज़ धामरा की दरख्वास्त बुधनी थी है। जंहिं दौरान MQM जो उम्मीदवार है राशिद खान उनके पेश न थियण ते अदालत पावर जो इज़हार कंदे ईंदड़ बुधनी ताईं सिंध असेंबली जेका सूबाई रुकनीत है उहा मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जस्टिस अमजद सहतो ते मुश्तमिल सिविल बेंच इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख्वास्त गुज़ार मुख्तियार अहमद धामरा पंहिंजे वकील अमीदुल्लाह मार्फत मौक़ुफ़ अख़्तियार कयो हो त 2024 जी इलेक्शन में PS 64 हैदराबाद में MQM धांधली करे इलेक्शन जा नतीजा वरिता हुआ। इन तक जी पोलिंग स्टेशन ते MQM पाकिस्तान के कारकुननि हमला किया ऐं वोटरनि खे हिरासत कयो हो। असां ॼाणाया त इलेक्शन अमले इलेक्शन वारे ॾींहं ते ई दरख्वास्तूं ॾिनियूं हुयूं जंहिं ते प्रोग्रेस न थी, जंहिं बैदि सूबाई इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख्वास्त दाख़िल कई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल बुधनीअ ते राशिद खान खे सिंध असेंबली जे स्पीकर मार्फत नोटिस जारी कयो वियो हो त अदालत में पेश थिए, पर हू अदालत में पेश न थियो। जॾहिं त इलेक्शन जेका दरख्वास्त दाख़िल थी तॾहिं खां जेको आहे सो उनखे नोटिस ॾिना पिया विया। वकील इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त MQM जो जेको कामयाब उम्मीदवार आहे राशिद खान उहो पेश नथो थिए, जंहिं बैदि अदालत ईंदड़ बुधनी ताईं उनजी जेका सूबाई रुकनीत आहे उहा मुअत्तल करण जो हुकुम ॾिनो आहे। जी ठीक है, वांजी मेहरबानी नसीर अपडेट करण जे लाइ।